थोरा न थोरा मूं ते मारो अड़ंजा थर में वारी थोरड़ी तियां घणेरा भला यूं भेरा गणे गणिया केतिरा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो ऐं अॼु इंतहाई घणी ख़ुशी थी जो मुंहिंजा यूट्यूब चैनल महबूब उमर जो ते 10,000 सब्सक्राइबर्स पूरा थी विया ऐं इहो सभु तव्हांजे करे ई मुमकिन थियो। तव्हां मूंखे एतिरो सपोर्ट कई, एॾो प्यारु ॾिनो जंहिंजो आउं ज़िंदगी भर थोराईंदो रहंदुसि। ख़ासि करे कुझु अहिड़ा दोस्त आहिनि, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन मूंखे इंतहाई घणो मोटिवेट कयो, इंतहाई घणो सपोर्ट कयो ऐं सभिनी जा आउं नाला खणंदुसि हिकु हिकु करे। शुरू में जॾहिं तक़रीबन आउं 43-44 वीडियोज़ रखी चुको हुउसि ऐं उन टाइम ते मुंहिंजा सब्सक्राइबर्स सिर्फ़ु 40 हुआ। मूं सोचियो त सब्सक्राइबर्स खां वीडियोज़ वधीक आहिनि, माण्हू कोन था ॾिसनि। सिंधीअ में माण्हू टेक्निकल शयूं कोन ॾिसंदा ऐं सफ़ा डिमोटिव थी वियो हुअसि। उन टाइम ते साईं अली हसन मल्हा साहब कमेंट कयो ऐं उन कमेंट अहिड़ो लिखियो, मतिलबु त दिलि चयो हाणे सॼी ज़िंदगी सिंधीअ में ई कमु करणु। ऐं उनखां पोइ हलंदो रहियोसि दोस्तनि जे चवण मूजिबि, तव्हांजे चवण मूजिबि तव्हांजा जेके सुवाल आया उन्हनि जा जवाबु ॾींदो रहियुसि। कंहिं दोस्त चयो त स्टेटस ठाहिणु सेखारे, कंहिं दोस्त चयो त पोस्ट ठाहिणु सेखारे वग़ैरह वग़ैरह। जेको कुझु मूंखां तव्हां फरमाइश कंदा रहिया ऐं तव्हांजी हर हिकु हुकुम खे वॼा आणींदे वीडियो ठाहींदो रहियुसि। ईअं थींदे थींदे जॾहिं मुंहिंजा 1046 सब्सक्राइबर्स थिया, ओचितो झटको लॻो ऐं डायरेक्ट 1300 ते पहुची वियुसि। कीअं झटको ईअं लॻो जो जॾहिं 1046 सब्सक्राइबर्स थिया तॾहिं हिकिड़ो दोस्त आहे सनाउल्ला गुज़ार, जेके असां ॿई पाण में दोस्त कोन हूंदा हुआसीं, न हू मूंखे सुञाणंदो हो न आउं हुनखे सुञाणंदो हुउसि। हुन जी नज़र मुंहिंजे चैनल ते पइजी वई ऐं ॾिठो त आउं स्टेटस ठाहिणु सेखारियां थो। हिनखे दोस्त काफ़ी तंग कंदा हुआ, यार स्टेटस ठाहिणु सेखार ही हू वग़ैरह। हिन ॾिठो यार मुंहिंजी हिकु सो जेका जान छुटी वेंदी ई चैनल ॾेखारींदुसि ऐं हुनखां अलावा महबूबा जी सपोर्ट थी वेंदी। सो हुन डायरेक्ट हिकिड़ो वीडियो ठाहियो हुन ते ऐं वीडियो हीअ आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ वीडियो ठाहियो, अचानक मुंहिंजा सब्सक्राइबर्स वधणु शुरू थी हलिया। मतिलबु त हिकु ई राति में यार 1200 ते पहुची विया। परेशान थी वियुसि। 200 सब्सक्राइबर्स कॾहिं मूंखे ॾींहं में कोन मिलिया, ओचितो मिली विया। मूंखे हिकिड़ो ॿियो दोस्त आहे हुमेर ॿुघियो, हुन लिंक हुमेर ॿुघियो शायदि अञा को जमील लोहाणी या को ॿियो दोस्त, हुन मूंखे लिंक मोकिली। हुन चयो त सनाउल्ला गुज़ार तव्हांजे लाइ वीडियो ठाही आहे। चयो ॾिसां त हीअ मुंहिंजे चैनल जे बारे में ॿुधाए। काफ़ी घणी ख़ुशी थी ऐं हिन भाउ जी महिरबानी जो जेको स्टेटस वारी कम्यूनिटी आहे सॼी, इन पासां मूंखे मिली वई। ऐं उनखां पोइ अॻिते हलंदे काफ़ी सारा दोस्त आया जिन मूंखे सुठो सपोर्ट कयो। हिन चैनल खे इस्तेमालु कंदे रहीम सिंधी जहिड़ा दोस्त ठाहिया ऐं अॻिते हलंदे हलंदे जेको सो उनखां पोइ हिकिड़ो ॿियो दोस्त आयो नवीद मेहर। हालांकि नवीद मेहर मुंहिंजो उन टाइम जो सब्सक्राइबर आहे जॾहिं मुंहिंजा 8 सब्सक्राइबर्स हुआ ऐं उन टाइम ते आउं सिर्फ़ु एडोब प्रीमियर प्रो, कोरियल मोशन स्टूडियो ऐं कंप्यूटर सां रिलेटेड ई वीडियो ठाही। सो ही सिंधीअ में कमु करण जो शौक़ु कीअं जाॻियो, जंहिं टाइम ते माना 2016 ऐं 17 वारे दौर में जॾहिं आउं यूट्यूब इस्तेमालु कंदो हुउसि त मूं ॾिठा काफ़ी सारा मसइला मूंखे पेश ईंदा हुआ ऐं आउं सर्च कंदो हुउसि त मूंखे उर्दू में या अंग्रेज़ी में वीडियोज़ मिलंदा हुआ। घणो करे उर्दू, हिंदी ऐं अंग्रेज़ी इन्हनि ज़बानुनि में मिलंदा हुआ। मूं सोचियो छो न सिंधीअ में हिकिड़ो चैनल ठाहिजे। शुरू में मूंखां हिकिड़ो मुंहिंजो क्लास फेल हो दोस्त हो, हुन सुवालु कयो त यार इहो व्हाट्सअप जेको आहे 2016 में जी ॻाल्हि आहे, व्हाट्सअप कीअं हलाईंदा आहिनि, व्हाट्सअप हूंदो छा हिन जे बारे में मूंखे ॿुधाए। मूं चयो इहो तोखे हींअर ॿुधायां कोन थो, इन जे बारे में तोखे सॼी वीडियो ठाहे ॾींदुसि। इहा पहिरीं वीडियो मुंहिंजी हुई व्हाट्सअप वारी, अञा ताईं चैनल ते पई आहे, जेका न मूं चैनल जे लाइ पहिरीं वीडियो ठाही। मूं चयो इहा वीडियो ठाहिजे ऐं हुनखे मोकिलिजे त पोइ व्हाट्सअप हीअं इस्तेमालु थिए। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ अॻिते हली सिंधीअ में 2 चैनल हुआ उन टाइम ते जेके टेक्निकल वीडियोज़ ठाहींदा हुआ, पर उन्हनि जा वीडियोज़ मूंखे सम्झ में कोन आया। हिकिड़ो जेको चैनल हो, ॿिन्ही जा नाला कोन थो खणा, तव्हां सुञाणी वठो। ॿिन्ही अॻिते हली पंहिंजो मक़सदु चेंज करे छॾियो। सो पहिरियों जेको चैनल हो उहो मतिलबु त वीडियोज़ त ठाहींदो हो, पंहिंजे चैनल जा लोगो वग़ैरह ठाहींदो रहंदो हो, इंट्रो ऐं लोगो पंहिंजे चैनल जा। उनखां अलावा कुझु सेखारणु
या उनखे स्टेप बाय स्टेप सम्झाइण वारो सिस्टम कोन हो। इन खां अलावा ॿियो जेको चैनल हो उहो सभु कुझु सेखारींदो हो, पर उनजे चैनल ते बि आवाज़ु कोन हूंदो हो। ईअं सेखारींदो हो, CV हीअं ठहंदी आहे, लिखी लिखी वियो सेखारींदो हो। ऐं उनखां अलावा फलाणी शइ हीअं ठहंदी आहे, सभु कुझु सेखारींदो हो, पर अलॻि नमूने सां। मूं सोचियो त छो न सिंधीअ में अहिड़ो चैनल ठाहिजे जेको हर शइ स्टेप बाय स्टेप आसानीअ सां सम्झाए ऐं सेखारे। ऐं मूं उन चैनल जो शुरूआति कई। अॻिते हली तव्हां सम्झी सघो था त मतिलबु कंहिं क़िस्म जी का उमेद ई कोन हुई त इन टाइप जो चैनल वञी पहुचंदो या 10,000 सब्सक्राइबर्स थियण जी एतबार कयो। मूंखे उमेद ई कोन हुई, जेका तव्हांजे करे पूरी थी आहे, जेको तव्हांजे करे माण्हू चवंदा आहिनि तूं ॿिए कंहिं पासे कमु करी आहे ऐं उनखां अलावा तूं उर्दू में कमु करी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा राया ॾींदा आहिनि त तुंहिंजा जेके सब्सक्राइबर्स आहिनि उहे एतिरा कोन हुजनि। हालांकि मूं उन टाइम ते उर्दू हिकिड़ो चैनल ठाहियो जेको मुंहिंजे हिन चैनल खां अॻिते पियो वियो जॾहिं त उन ते आउं कमु ई कोन कंदो हुउसि, ऐं अॼु ॾींहं ताईं उहो चैनल आहे, पर उहो उन खां अॻियां आहे, व्यूज़ जे हवाले सां, वॉच टाइम जे हवाले सां अॻियां आहे। पर इहे न मारण रीत जीअं सेण मटाई सोन ते अची उमिरि कोट में कंदीअसि खान पुरीत, पखनि जी प्रीत माड़ीअ से न मटिया वारो हिसाब किताब रखी करे मूं जेको सो अॻिते कमु कयो ऐं कंदो रहियुसि। ना उमेद ई नीज तव्हां ओॾी थी उमेद खे। सो अॼु आउं ओॾो थी वियो आहियां उमेद जे, सिर्फ़ु तव्हांजे करे। काफ़ी सारा दोस्त आहिनि जंहिंजा नाला खणणा पवंदा ऐं उन्हनि सभिनी मूंखे सपोर्ट कयो। रहीम सिंधी त जिगर आहे, हुनजो नालो छा खणी छा खणा। सनाउल अबूज़ार आहे, साईं अली हसन मल्हा साहब आहे, तारिक नूरानी आहे, मुराई वहीद सुमरो आहे, उनखां अलावा मीर साजिद सोडार आहे, जिन मतिलबु त ईअं ई मोटिवेट कयो। कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जिन जेके सिर्फ़ु मशवरो ॾींदा हुआ, पर हुननि जो मशवरो मूंखे एतिरो मोटिवेट कयो, मूंखे कमु करण ते मजबूर कयो। ऐं अॼु तव्हांजो चैनल जंहिंमें सिर्फ़ु 10,000 सब्सक्राइबर्स पूरा कोन कया आहिनि, पर 218 वीडियो पूरा कया आहिनि। 218 वीडियो पहिरियों सिंधी टेक्निकल चैनल आहे जिते सिंधीअ में 218 वीडियो सिंधी ज़बान में मौजूदु आहिनि। टेक्नोलॉजी जे हवाले सां मूं काफ़ी कोशिशि कई आहे त कुझु अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ बि तव्हांखे हिन चैनल ते मिली वेंदा जेके अॻु कंहिं बि ॿी ॿोली में, एॾी वॾी दावा केरु कोन कंदो, कंहिं बि ॿी ॿोलीअ में यूट्यूब ते तव्हांखे कोन मिलंदो। सही, मोबाइल जा बटण कीअं कमु कंदा आहिनि उनखां वठी टच स्क्रीन ताईं, सेंसर छा हूंदो आहे, रैम छा हूंदी आहे, प्रोसेसर छा हूंदो आहे, ऐं इहो दानिश मुग़ल ॿुधायो पिए न, काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहिनि। हर शइ खे मूं कवर करण जी कोशिशि कई आहे। मोबाइल जे बटणनि जी मुख़्तलिफ़ आवाज़ुनि खां वठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस ताईं हर शइ खे अलॻि अलॻि नमूने सां अलॻि अलॻि मिसाल ॾी, मतिलबु मूंखे सम्झ में कोन थी आया कहिड़ा मिसाल ॾिजनि। इहा कोशिशि इंशाअल्लाह जेकॾहिं हीअं ई तव्हांजो साथ रहियो जारी ऐं सारी रहंदी। हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब।